साल अॻु में असांजो भाउ मोहम्मद रहीम जिंज जंहिंखे दोस्तली मीरजत लाइनमैन टेक्निकल तरीक़े सां कंहिं ॿाहिरि माण्हुनि जे पैसनि जे ज़ोर ते उनखे बिजली ते वण वढण जे लाइ वठी वञी उनखे क़तलु कयो वियो। असां यको एहतजाज कंदा अचूं था सेबको सखर जे ख़िलाफ़ु। अॼु ॾींहुं ताईं असांखे इंसाफ़ न मिलियो आहे। साल अॻु में असांजे भाउ खे हिन शहीद कयो वियो। इन मीरजत जेको आहे पंहिंजो दोस्तली ऐं इन सां गॾु ॿिया बि आहिनि। इहा बि असांखे ख़बर आहे, हाणे कन्फर्म ख़बर पई आहे त हिन मीरजत पैसा वठी ऐं हिकिड़े टेक्निकल हिसाब सां असांजे भाउ खे शहीद करायो वियो। इहो शहीद करायो इन जे लाइ इहो जेको पंहिंजो सेबको वारनि इनखे सस्पेंड बि कयो वियो, वरी बि उन्हनि खे हिकिड़ो ग्रेड हटाए वरी बहाल करे वियो। असांजो दोस्त मोहम्मद रहीम खे क़तल कयो वियो आहे कंहिं चालाकी सां अहिड़े तरीक़े सां। असांखे उन करे पंहिंजो सखर मिलदारनि खां फ़ैसिलो वरितो वञे, दोस्तली इंसाफ़ मिलियो वञे। मुतालबो आहे त लाइनमैन दोस्त अली मीरजत खे जेको आहे हटाए नौकरीअ तां असांखे इंसाफ़ कयो वञे। इम्तियाज़ सुंबरो, सिंध टीवी न्यूज़।